वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त PTI बानी इक़्तिदार में अची ताक़त जो ग़लति इस्तेमालु कयो। PTI चेयरमैन सियासत बदिरां ताक़त जो इस्तेमालु करे पंहिंजे लाइ मसइला पैदा कया। भान सईदाबाद भरिसां पंहिंजे अबाणे ॻोठ वाड़ में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त PTI बानी पहिरियों भेरो वज़ीर आज़म हो जंहिंखे जमहूरी तरीक़े सां बेएतमादी वोट ज़रिए हटायो वियो। मीडिया ते ॿुधी रहियो आहियां त PTI बानी जल्द ॿाहिरि अची रहियो आहे। हिन चयो त जेकॾहिं अदालत मां खेसि रिलीफ मिले थो त भले मिले, असांखे को एतिराज़ न आहे। अप्रैल में बरसाति पवंदी आहे त समूरनि लॻापियल इदारनि खे अलर्ट करे छॾियो आहे। मंछर ढंढ जी बहाली लाइ को फिज़ीबल प्लान जोड़े इन ते अमल करायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।